सचो सतराम। सबने भावरन भेनरन पूरी इंसानियत ऐं हर जानदार जीव मात्र चल अचल सभी के शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जे 156 साला जन्म महोत्सव ऐं ॾियारी जे पावन पर्व जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जी तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधाई। असां जॾहिं बि कंहिं पावन पर्व खे मल्हाईंदा आहियूं या उन सच्चे साईं जे जीवन खे साम्हूं रखंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियो, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर रस्ते ते हलाए उन इंसानियत जी ऊंचाई खे छोड़ियो। ऐं ॾियारी जो पावन पर्व ऐं उन सच्चे साईं जो जीवन असांखे सम्झाए रहियो आहे त पंहिंजे जीवन खे धन्य कयो, यानी पंहिंजे जीवन खे मान ऐं मर्यादा सां हलायो। ऐसा जो जीवन हक़ीक़त में धन तॾहिं थींदो आहे जॾहिं असां उनखे ध्यान सां हलाईंदा आहियूं। धन ऐं ध्यान जो पाण में गहरो संबंध हूंदो आहे। धन्य थिया यानी ऊंचाई खे छुओ ऐं उहो तॾहिं थीबो जॾहिं ध्यान कबो। ऐं ध्यान ॿिनि तरीक़नि जो, हिकिड़ो उन सच्चे साईं जो ध्यानु जंहिंजे ध्यानु तसवुरु करण सां उनजो ख़ूबियूं उनजूं चङाइयूं उनजूं बहितरियूं असांजे जीवन में अचनि। ऐं ॿियो ध्यानु यानी ख़्यालु रखणु त जेको कुझु आहे असां उनखे ध्यान सां कयूं किथे कुझु उल्टियो न थी वञे। इन करे इन ॾींहुं लक्ष्मी जी पूजा कई वेंदी आहे, छाकाणि त जो के ॾींहं ते समंदर मंथन मां लक्ष्मी प्रगट थी। लक्ष्मी मीन्स लक्ष्य, मंज़िल। असांजो मंज़िल छा हुअणु खपे? ऐं हक़ीक़त में असां जॾहिं बि पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, असां जॾहिं बि पंहिंजो को लक्ष्य मंज़िल तय कंदा आहियूं त मां हिन वांगुरु थींदुमि, मां बिल्कुलु सभु कुझु पाए वरितो हुया। पर जॾहिं पंहिंजे जीवन में उहो कुझु हासिलु कंदा आहियूं त पोइ अञा लॻंदो आहे कुझु न पातोसीं, अञा 10 गुना वधीक अञा का ॿी चाहत उथंदी आहे, अञा अॻिते वधण जी चाहत। तंहिंजे करे जीवन जो वास्तो असांजे लक्ष्य सां न आहे, संसारिक पदार्थनि सां न आहे। लक्ष्य जो मक़सदु आहे जिते सभु कुझु पाइजी वञे, यानी उन परमात्मा खे पाए वरितो, उन ईश्वर खे पाए वरितो, उन सच्चे साईं खे पाए वरितो, जंहिंजे पाइण खां बाद बाक़ी कुझु पाइण लाइ रहे ई न, जिते सभु कुझु मिली वञे, जिते बाक़ी काई चीज़ न रहे। जेको कुझु पाइणो पाइजी वियो, बसि बाक़ी जिते खोइण लाइ बाक़ी कुझु बचियो ई न।
तंहिंजे करे लक्ष्मी प्रगति ऐं अॼोके ॾींहं ते उहा भगवान विष्णु जे संबंध में आई, उन्हीं जी थी वई। यानी पंहिंजे लक्ष्य खे पातो, मंज़िल ते पातो, जंहिंखे पाइण खां बाद बाक़ी कुझु रहियो ई न। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं हक़ीक़त में पंहिंजे लक्ष्य जो ॾींहुं आहे। धन पदार्थ माल मिल्कियत इहे त सभु असांजे जीवन जो हिसो आहे, जेके जीवन जे सुख लाइ हुअण खपनि, पर मंज़िलुनि सां बि कंहिंखे कोन मिलंदी। तंहिंजे करे धन जो मक़सदु आहे त पोइ जॾहिं बि धन जी ॻाल्हि ईंदी आहे, असांजो किथे लक्ष्मी जी पूजा बि कंदा आहियूं। यानी असां सुख हुजे, समृद्धि हुजे, ख़ुशी हुजे, ख़ुशहाली हुजे, नफ़ो हुजे, ऊचाई हुजे, ऐं असां सभु धन खे पाइणु चाहींदा आहियूं। इन करे अॼोके ॾींहं ते कारोबार जी शुरूआति थींदा, नया खाता रखिया वेंदा आहिनि, पर धन जो मक़सदु आहे असां सदाई नफ़ो चाहींदा आहियूं, नुक़सान न चाहींदा आहियूं। ऐं इन नफ़े जो वास्तो हक़ीक़त में उन्हीं सां आहे त अॼु असां पंहिंजे जीवन जो नओं खातो रखूं, पंहिंजी ज़िंदगी जो खातो हुअणु खपे, जिते असांखे पतो पवे असां छा कयोसीं साल में, पुण्य कयासीं या पाप कयासीं, चङाई थी या मंदाई थी, बहितर थियासीं या ख़राब थियासीं, कुझु पातोसीं या विञायोसीं। तंहिंजे करे पंहिंजे कर्मनि जो खातो, पंहिंजी सोच जो खातो, पंहिंजे अमाल जो खातो, त जीवन में छा असां कुझु घाटो त न पातोसीं, नुक़सान त न पातोसीं, या नफ़ो पातोसीं। ऐं उनजे लाइ खातो असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो त मूं कहिड़ा कर्म कया, छा कयो, छा ॻाल्हायो, मन सां, वचन सां, काया सां, टिनि चीज़ुनि सां असांजा कर्म बराबरि। हिकु मन असांजी सोच, ॿियो वचन असांजो ॻाल्हाइण, टियों काया असांजो जैसे बॉडी। टिनी सां असां छा कयोसीं, केतिरो बहितर सोचियोसीं या ख़राबु सोचियोसीं, उहो असांजे कर्मनि ते असरअंदाज़ थींदो। छा ॻाल्हायोसीं असांजी कर्मनि ते असरअंदाज़ थींदो, ऐं छा कयोसीं उहो बि असांजे कर्मनि ते असरअंदाज़ थींदो। तंहिंजे करे नया खाता रखण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन जी शुरूआति करणु, ऐं पोएं साल खे ॾिसणु असां नफ़े में वियासीं या नुक़सान में वियासीं, इंसान में जो महान थियासीं या किथे पोइ ते हलिया वियासीं। पर असांखे यादि रखणु खपे असां जीवन में कॾहिं बि थोरो नुक़सान बर्दाश्त न कंदा, कॾहिं बि असांखे थोरो घाटियो पवे असांजी हालत छा हूंदी आहे, थोरो नुक़सान पवे असांजी हालत छा हूंदी आहे। तंहिंजे करे जीवन में नफ़ो हुजणु खपे। तंहिंजे जेकॾहिं अॻु में कुझु थियो आहे त पोइ असां खाता पंहिंजा सिधा ज़रूरु कयूं, ऐं खाता सिधो करण जो मक़सदु आहे जेकॾहिं असां कंहिंसां ग़लति कयो आहे त पोइ उनखे सॉरी करो, ऐं जेकॾहिं असां सां कंहिं ग़लति कयो आहे त पोइ उनखां माफ़ी वठो। छाकाणि त असां ॿई ॻाल्हियूं कंदासीं त पोइ असां कामयाबु वेंदासीं। जेकॾहिं असां सां कंहिं ग़लति कयो आहे त उनखे माफ़ु करे छॾियो, ऐं जेकॾहिं असां सां कंहिं कयो आहे त माफ़ु कयूं, ऐं जेकॾहिं असां कंहिंसां कयो आहे त पोइ सॉरी कयूं, माफ़ी वठूं। ॿिन्ही हालतुनि में
असांजो जीवन बहितर थींदो। जेकॾहिं असां कंहिंसां कयो आहे ऐं माफ़ी वठंदासीं त पोइ अॻिते करण में असांखे शर्मसारी थींदी। जेकॾहिं सारी न कंदासीं त अहंकार वधंदो, अञा साड़ चलन पैदा थी। ऐं जेकॾहिं असां सां कंहिं कई आहे त उनखे माफ़ करे छॾियो। जेकॾहिं माफ़ करे छॾींदासीं असां संतुष्ट रहंदासीं, सकून में रहंदासीं। जेकॾहिं माफ़ न कंदासीं त पोइ अंदरि क्रोध, साड़, जलन, गुस्सो हलंदो ई हलंदो रहंदो ऐं पंहिंजो पाण खे पूरो करे रखंदासीं। तंहिंजे करे ॿिन्ही हालतुनि में असां पंहिंजो पाण खे बहितर कयूं। तंहिंजे करे खाता असांजे जीवन जा, बाक़ी कारोबार ऐं धन उहो बि असांजो जीवन जो हिसो आहे। जेकॾहिं हूंदो त सुखी रहंदासीं, न हूंदो त असांखे परेशानी थी। पर इन करे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं लक्ष्मी जी पूजा कंदा आहियूं, खाता रखंदा आहियूं त पोइ लक्ष्मी सां गॾु गणेश जी पूजा ज़रूरु कई वेंदी आहे। जॾहिं गणेश जो वास्तो ॾियारी सां दूर दूर ताईं कोन्हे, पर गणेश जी पूजा को सवा सब कुछ अधूरो हूंदो। हर ॻाल्हि में जे कोई कमु थिए शुरूआत गणेश सां। ऐं उहो इन करे छाकाणि त गणेश उहो बुद्धि, विवेक, ज़मीर, चङाई जो देव आहे। यानी असांखे ध्यानु रखणु खपे। असां लक्ष्मी जी पूजा कईसीं, महिनत कईसीं, बहितर त कयोसीं, असांखे धन लाभ मिलियो, पर जॾहिं बि गणेश जो नालो ईंदो आहे तो लाभ सां गॾु शुभ गॾु गॾु ईंदो अथसि। बिना शुभ को सवाइ अॻु में शुभ पोइ लाभ। ईअं ई न कंदो अॻु में लाभ पोइ शुभ ई न चवंदो, अॻु में शुभ पोइ लाभ। यानी असांखे ध्यानु हुअणु खपे। धन तॾहिं थींदासीं जॾहिं ध्यानु थींदो। छाकाणि त जॾहिं असां कमाई कंदासीं उहा शुभ हूंदी, ईमानदारी वारी हूंदी, बहितरी वारी हूंदी, चङाई वारी हूंदी, असांखे ओतिरो सुख ॾींदी ऐं असांखे लाभ थींदो। जंहिंखे चइबो आहे थोरो खटियो घणी बरकत। यानी थोरे में बि असांखे तमामु घणो नफ़ो मिलंदो, घणो बहितर थींदो, घणो सुख मिलंदो। ऐं घणो त घणो थियणो ई आहे। जॾहिं पूजा कंदासीं, चङा कंदासीं, शुभ कर्म थींदा, फल त मिलंदो ई मिलंदो। पर शब्द गणेश अकुल, बुद्धि, समझ, विवेक, ज़मीर जो देव आहे। जॾहिं असांखे लाभ थिए, असां कमायूं, असांखे धन धाने सां भरपूर थियो, ख़ुशि हुजूं, ख़ुशहाल हुजूं, थोरो वधंदा आहियूं, त जीअं असां वधंदा आहियूं असां इंसान जी थोरी खोपड़ी फिरणु शुरू थींदी आहे। ऐं खोपड़ी फिरंदी आहे, साफ़ खपे असांजी सोच, असांजा अमल थोरा ख़राबु थियणु शुरू थी विया। खाधो पीतो, उथी वेठी, तौर तरीक़ो, अंदाज़, ॻाल्हाइणु, उथणु वेहणु, कंहिंसां हलणु, सभु कुझु थोरो उल्टो थियणु लॻंदो आहे। सभु कुझु थोरो ख़राबु थियणु लॻंदो आहे। ऐं उते हिकदमि असांखे यादि रखणु खपे, ध्यानु हुअणु खपे। असांजो जीवन धन थियण लाइ आहे। जेकॾहिं धन थींदासीं त ऊचाई छुहंदासीं। धन न थियासीं, निधन त वैसे ई आहे। इहे ॿई चीज़ूं गॾु हूंदियूं, धन या निधन, ॿई हिकु ॿिए जो उल्टो। धन थियणु माना ऊचाई थियणु, निधन मौत। निधन जो मक़सदु आहे मौत। भई निधन करे वियो, मरी वियो, बसि ठीकु आहे। मौत खे निधन चयो वेंदो आहे। निधन जो मक़सदु इहो थोरी आहे धन न वियो, सुञा थिया, निधन मीन्स मौत।
मन कर्म चङा न थिया उल्टिया थिया उबतो थियो सभु कुझु मौत जे मुंहं में वेंदासीं वेंदासीं ख़राबु थींदा वेंदासीं हिते पवंदा। तंहिंजे करे असांखे निधन न थियणो, असांखे धन न थियणो आहे। तंहिंजे करे ध्यानु, असांखे कमाई नफ़ो बहितरी मिली, रहमत मिली, आशीष मिली, पूजा कईसीं, उन सच साईं जी रहमत में आयासीं, त पोइ निधन आहे धन। यानी हिकदमि ध्यानु वञे कुझु ग़लति न थी रहियो आहे, हिकदमि असांजो ज़मीर ऐं विवेक जागृत थिए, छा सही छा ग़लति। जेकॾहिं सही आहे त सही आहे, ग़लति हिकदमि ध्यानु ग़लति न थियणु खपे। तंहिंजे करे असांजी सोच शुभ हुजणु खपे, असांजा अमल शुभ हुजणु खपनि, असांजा अंदाज़ शुभ हुजणु खपनि, असांजो ॻाल्हाइणु शुभ हुजणु खपे। ऐं जॾहिं असां शुभ खे जीवन में आणींदा त पोइ हर पासे लाभ ई लाभ हूंदो आहे। कमाई हुजे, बरकत हुजे, उथी वेठी हुजे, कमाई खां बाद सत्कर्म हुजे, दान हुजे, पुण्य हुजे, ध्यान हुजे, मालिक जी यादि हुजे, सिमरन हुजे, जाप हुजे, त पोइ ध्यानु आयो त धन आयो। कहिड़े असांखे नफ़ो थियो बहितरी थी कंहिं बि खेत्र में, कंहिं बि जॻह ते, पैसे में, इज़त में, शान में, रूहानियत में, स्पिरिचुअलिटी में, मोरली में, जंहिंमें बि चओ, फिज़िकली, मोरली, स्पिरिचुअली, जंहिं बि तरीक़े सां असां हूंदासीं, फाइनेंशियली, चइनी पासनि में असां वधंदासीं, फाइनेंशियली, फिज़िकली, मोरली, स्पिरिचुअली, असां सभिनी पासे वधंदासीं, हिकु पासे न वधंदासीं। तंहिंजे करे लाभ, पर शुभ सां लाभ। जीअं ई शुभ कंदासीं लाभ थींदो, पर जीअं ई लाभ सां गॾु ध्यानु, शुभ तॾहिं थींदो जॾहिं ध्यानु हूंदो। ध्यानु उन सच साईं जो बि हूंदो जेको असांखे गुण ॾे, ऐं ध्यानु असांजो पंहिंजे जीवन ते बि हूंदो, सही आहे ग़लति, विवेक खे जॻाए करे रख। ऐं पोइ जॾहिं विवेक खे जॻाईंदा, जीअं सच साईं चयो, जॾहिं सच साईं हिकिड़ो शख़्स आयो, चयो मुंहिंजे जीवन में सदाईं टगमगाहट आहे, कॾहिं दुख, कॾहिं सुख, कॾहिं ख़ुशी, कॾहिं ग़म, कॾहिं इज़त, कॾहिं रुसवाई, कॾहिं मां हिकु पासो थियो ई न। तॾहिं सच साईं चयो त नेम कर, ध्यानु कर। जीअं नेम ध्यानु कंदे पोइ सच साईं को नाम दियो, चए तूं माला माल थींदे, पर जीअं ध्यानु करे ध्यानु सां गॾु ध्यानु कजाए, त जॾहिं बि थोरो वधे, कंहिंखे ॾुख न ॾिजाए, कंहिंखे तकलीफ़ न ॾिजाए, कंहिंखे बदिलो न वठिजाए, कंहिंखे ग़लति न ॻाल्हाइजाए, पर सुबुह शाम मालिक को रहमत वठिजाए, ऐं कोई ग़लति हले तूं सही हलिजाए, जेको कुझु दान पुण्य सत्कर्म कंदो रहिजाए। ऐं जॾहिं उन उहो कयो ऐं कुझु वक़्त खां बाद आयो, उन सच साईं खे चयो, साईं जॾहिं खां शुरू कयो वरी करे जीवन में ॾुख आयो ई न आहे, सुख ई सुख आहे, रहमत ई रहमत आहे, सकून ई सकून आहे, शांति ई शांति आहे। तंहिंजे करे लक्ष्मी जी पूजा जो मक़सदु पंहिंजे लक्ष्य खे पाइणु आहे, पंहिंजी मंज़िल खे पाइणु आहे, ऐं मंज़िल जिते सभु कुझु पाइजी वञे। अहिड़ो अमीर थियण जा त बाक़ी कुझु बचे ई न, जेसि ताईं पूरो अमीर न थींदासीं बाक़ी थोरो वधंदासीं, अञा चवंदासीं वधंदासीं, लालच हिर्स में वधंदासीं, बाक़ी कुझु बि न थींदो। पर उन मालिक खे पातोसीं त ब्रह्मांड खे पातोसीं, वरी कुझु हलाए रहियो ई न। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं जॾहिं असां धन्य थियण हलंदा त पोइ ध्यानु, ऐं असां ॾिसंदासीं भॻवानु राम अॼोके ॾींहुं वापसि आयो। जॾहिं घरां निकितो त उनखे छा हो, जॾहिं उनजो राज तिलक थी रहियो, पर घर खां निकिरण वक़्तु उनखे हथ में छा हो, सिर्फ़ बनवासी कपिड़ा, बाक़ी उनखे केवट खे ॾियण जे लाइ किरायो बि कोन हो, सिर्फ़ु केवट नंदी पार कराए
नाव वारे खे ॾियण जे लाइ हिकिड़ो पैसो बि कोन थो ॾे। पर जॾहिं वियो उहो हथे खाली वियो, लेकिन जॾहिं वापसि आयो त उन वक़्तु छा, उन पंहिंजी इंसानियत कमाई, पंहिंजी ऊचाई कमाई, पंहिंजो ज़मीर विवेक जागृत रखियो, कंहिं चीज़ ते ग़लति चीज़ ते उन समझोतो कयो ई न, ऐं त इज़त मान शान रुतबो खणी करे वापसि आयो, जो उन इंसानियत खे एतिरो ऊचो कयो जे अॼु ताईं उनजी जोत जगंदी रहंदी आहे, जीअं इंसानियत जी ऊचाई हलंदी रहंदी आहे, सभु कुझु हलंदी। ऐं इन करे अॼु जॾहिं त दीप जॻायो वेंदो आहे, दीप हमेशह मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे असांखे यादि हुअणु खपे त असां छा थी सघूं था। राम हक़ीक़त में असांखे सेखारींदो असां छा थी सघूं था। ॾियारी ते दीप छो, दीप जो मक़सदु इहो हूंदो आहे, और दीप लाइ चयो वेंदो आहे भई वो तो का मिट्टी का दिया है, वो तो मिट्टी का एक दिया है जो पूरी रात अंधेरे को खत्म कर सकता है। अगर मिट्टी का दिया पूरी रात अंधेरे को खत्म कर सकता है, हम तो भगवान के दिए हैं तो क्या नहीं कर सकते, क्या नहीं कर सकते। हमें तो भगवान ने उसे सच्चा साई ने दिया है, तो हम क्या नहीं कर सकते। वो तो एक मिट्टी का छोटा सा दिया है जो पूरी रात का अंधेरा खत्म कर सकता है, और हम तो उसी सच्चे साईं के उसी भगवान के दिए हैं। तंहिंजे करे अॼु कॾहिं दीप जॻायो वेंदो आहे, असां पंहिंजे दीप खे प्रज्वलित करूं, पंहिंजे अंदर खे प्रज्वलित करूं, पंहिंजे जीवन खे प्रज्वलित करूं, रोशन कयूं। तंहिंजे करे इहो ॾीओ असांखे यादि ॾियारींदो आहे त ख़ाली ॾीओ असां बि त ख़ाली बर्तन वांगुरु, उहो अगरि अंधेरे खे मिटाए सघे थो सॼी राति, त जॾहिं असां पंहिंजे अंदर में प्रकाश, उहा चङाई, उहा ऊचाई, उहा बहितरी, उहा मालिक जी रहमत, सच साईं जी आसीस, उनजो जीवन, भॻवान राम जो संदेश, आदेश, निर्देश, उनखे ॾिसंदासीं त हर ॾुख, हर मोड़ ते उनखे ॾिसंदासीं। उन करे विवेक ते समझोतो न कयो, उन करे ज़मीर जो समझोतो न कयो, उन कॾहिं बि चङाई जो साथ न छॾियो, कुझु बि थियो, लेकिन उन चयो सभु कुझु। ऐं उनजो दीप अहिड़ो जॻियो कि पतो न आहे के सवें साल चवनि था, के हज़ारे साल, के लखे साल, के करोड़े साल, जुगनि जे हिसाब सां ॻणंदा आहियूं, पर उहो दीप अॼु ताईं जगंदो रहे थो, अॼु ताईं प्रकाश ॾींदो रहे थो, अॼु ताईं प्रेरणा ॾींदो रहे थो, असांखे सम्झाईंदो रहे थो, पंहिंजे दीप खे जॻायो, ऐं सदाई जगमगाईंदा रहो, सदाई रोशन रहो, सदाई ख़ुशि रहो। तंहिंजे करे अॼु को ॾींहुं पाण जगमगाइण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे रोशन करण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे वरसाइण जो ॾींहुं आहे, पंहिंजे विवेक खे, ज़मीर खे ऊचाई ॾियण जो ॾींहुं आहे। पर ध्यान ध्यान ध्यान, हर चीज में ध्यान, सुबह शाम उन्हीं सच्चे साईं जो ध्यान, कर्म अमल कंदे ध्यान, कैसा ॻाल्हाईंदे ध्यान, कुछ सोचींदे ध्यान, कैसा मिलंदे ध्यान। जॾहिं थोरो ध्यानु ॾींदासीं, चङो छा ख़राबु छा सभु कुझु सही थी वेंदो। तंहिंजे करे धन्य थियणो आहे त ध्यानु करिणो आहे। जेकॾहिं ध्यानु न त पोइ असांखे निधन त थियणो ई न आहे। असां निधन जो लफ़्ज़ बि इस्तेमालु छो कयूं। तंहिंजे करे कोई ईअं न चवे जो निधन थी वियो, मौत थी वियो, न, हू धन्य थी वियो। तंहिंजे करे अॼु कोई धन्य थियण जो ॾींहुं आहे, ऐं इन करे पोइ भॻवानु राम जो दीप सदाई जगंदो रहंदो आहे। हिकिड़ो मिटी जो ॾीओ अगरि अंधारो मिटाए सघे थो, असां त भॻवान जा ॾीआ त छा न करे सघंदा।
तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं उन सच साईं जी रहमत जो ॾींहुं आहे, उनजे जनम जो ॾींहुं आहे, उनजे उत्सव जो ॾींहुं आहे। जंहिं चयो ध्यानु कयो, ध्यानु कयो, ॿ लफ़्ज़ बि चया। हिकु सुबुह शाम ध्यानु नेम कयो, ॿियो पंहिंजे जीवन खे ॾिसण महिल ध्यानु कयो, त पोइ सदाई अमीर रहंदव, सदाई वधंदा रहंदव। हिते बि हूंदव अमीर हूंदव, हुते बि हूंदव अमीर हूंदव, सदाई ख़ुशहाल हूंदव। तंहिंजे करे सच साईं ॿिनि लफ़्ज़नि में चयो ध्यानु ध्यानु, बसि सिर्फ़ु ध्यानु ध्यानु, ॿ लफ़्ज़ सिर्फ़ु, हिकिड़ो ई लफ़्ज़ सिर्फ़ु ॿ दफ़ा चयो। ऐं हिकु सुबुह शाम ध्यानु नेम, ॿियो कर्मनि वक़्तु ध्यानु, बसि सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ साम्हूं रखो। हिकिड़ो ध्यानु जो लफ़्ज़ हुजे, बाक़ी धन्य थी वेंदो, पंहिंजे जीवन खे ऊचाई ते छॾंदो। न को हिते रोकण वारो हूंदो, न अॻिते रोकण वारो हूंदो, सॼो जीवन सदाई धन्य। सचपाण साहब उन सच साईं जी रहमतुनि में धन्य थियण आया। ऐं जॾहिं धन्य थींदासीं त बाक़ी धन, ॿियूं चीज़ूं, माल, मिल्कियत सभु कुझु पंहिंजो पाण मिलंदो। उहो त पंहिंजो पाण हिसे में अचिणो ई आहे, उन जी चवण जी ज़रूरत कहिड़ी हूंदी आहे। उहो त सभु कुझु बहितर थींदो आहे। सच जे शुभ अवसर ते जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु कनि थिया, उहो मौक़ो असांखे धन्य थियणु सेखारे थो। ऐं उनजे लाइ सचे साईं चयो सिर्फ़ु ध्यानु, हिकिड़ो ई लफ़्ज़ ध्यानु। असां सुबुह शाम ध्यानु कयूं, पंहिंजे जीवन खे ध्यानु सां हलायूं, बाक़ी सभु कुझु असांखे मिलंदो पंहिंजो पाण। पोइ जेको बि फाइनेंशियली, फिज़िकली, मोरली, स्पिरिचुअली सभु कुझु मिलणु शुरू थी वेंदो। फाइनेंशियली सभु कुझु, ख़ुशी ख़ुशहाली हूंदी, मोरली इज़त मान शान सभु कुझु हूंदो, फिज़िकली सेहत, हेल्थ, जीवन सभु कुझु पंहिंजो पाण में ध्यान सां, ख़्याल सां खाईंदासीं, पींदासीं, चङाई मंदाई करे सघंदासीं, सभु कुझु बहितर हूंदो, उथंदासीं, वेहींदासीं। स्पिरिचुअली, रूहानी, उन मालिक जी रहमत, ध्यानु कयोसीं उन सच साईं जो, तो रूहानियत एतिरी खुलंदी जो हिते रहंदे मथे ॾिसंदासीं, मथे रहंदे हेठि ॾिसंदासीं, ॿई जहान पंहिंजा हूंदा, सभु कुझु पंहिंजो। स्वाद जी शुभ घड़ियुनि में उन सच सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो उन सच साईं जे वचननि खे यादि कंदे, ध्यानु रखंदे, ध्यानु कंदे हमेशह उनजी रहमत खे पायूं ऐं ॾियारी जे दीप वांगुरु सदाई जगमगाईंदा रहूं, सदाई उनजी रहमत में रहूं। ऐं उनजी रहमत में सभु जॾहिं ईंदा आहियूं त पोइ उहो दीप ॾियारी जा ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे मेन वॾो दीप, ऐं बाक़ी सभिनी जा दीप उन में जगंदा आहे। ऐं वॾो दीप असांखे ॿुधाईंदो आहे तो उन सच साईं, उन ईश्वर परमात्मा जो दीप सदाई जगे थो, उन सच साईं जी रहमत जगे थी। ऐं उहो दीप अहिड़ो आहे जंहिंमें जेतिरा ई असां दीप जगंदा वञूं, जगंदा ई वेंदासीं, जगंदा ई वेंदासीं, कॾहिं जेतिरो ई हुजे हलंदा हलंदासीं, कॾहिं ख़तमु थियण वारो दीप हूंदो ई आहे। सुपाण साहब उन सच साईं जी रहमत सां मिली करे पंहिंजो अंदरि जगाया आहियूं। ऐं अंदरि जगाइण लाइ असां ॾिसंदासीं जॾहिं दीप सां मिलबो आहे तो सिर्फ़ु कुछ सेकंडनि जो कमाल हूंदो आहे, कॾहिं मिंट कोन्हे लॻंदा, सिर्फ़ु सेकंडनि जो कमाल हूंदो आहे। दीप खयोंसीं, बसि सिर्फ़ु मिलायोसीं, बुझाए छॾींदा दीप उजंदा। ऐं जे लाइ थोरो ध्यानु त दीप सदाई चमकंदो रहंदो, जगमगाईंदो रहंदो, असांजो जीवन सदाई जगमगाईंदो रहंदो, सदाई ऊचाई खे छोड़ंदो। सो पाण साहब उन सच साईं जी रहमत जे दीप सां पाण खे जगमगाइण आया आहियूं, उनजी रहमत खे पाइण आया आहियूं। त उन सच साईं दरिया ई अरदास दीप जगे तो उहो जगंदो ई रहे। ऐं असां पाण सभिनी खे अहिड़ी सुमत, रहमत
अहिड़ी बख्शे जो दीप के सदाई जगमगाए रखो, सचे साईं जी रहमत के सदाई बढ़ाए रखो, ऐसे जो जीवन सदाई उज्जवल रहे। सो अज हिन पावन पर्व ॾियारी जे शुभ अवसर ऐं शहनशाह सतगुरु साईं सत रामदास साहब जे 156 जन्म महोत्सव के शुभ अवसर पे सभिनी भाउरनि भेनरुनि जल अचल चल ऐं हर जीव मात्र के पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधायूं सचो सतराम।